नाज़रीन, माज़ी में नवाबशाह शहर में मोटरसाइकिल ते सवारी कंदड़ तारिक उर्फ पप्पू चना ओचितो वॾनि ऐं महांगियुनि गाॾियुनि ते अची वियो आहे। नेब FIA एंटी करप्शन तारिक उर्फ पप्पू चना जी अहिड़ी करप्शन ते मुजरमानी ख़ामोशी इख्तियार करे वरिती आहे। ज़रनि मूजिब तारिक उर्फ पप्पू चना के सियासी शख्सियत जो आशीर्वाद आहे, जंहिंजे करे सॼी सिंध में शाखनि पकियुनि करण, शाखनि ऐं सिम नालनि जी खाटी करण, सिम नाला ठाहिण, LBOD पंपिंग स्टेशन्स ऐं ॿिया ठीका तारिक उर्फ पप्पू चना खे ॾिना वञनि था। इन हवाले से वधिक तफ़सील ॾिसूं था मंज़ूर बुघियो जी इन रिपोर्ट में। नाज़रीन, हिन वक्त आऊं सकरंड वेझो रोड़ी केनाल जी हिन बुटी मोरी ते मौजूद आहियां। हिन मोरीअ ते अचण जो अॼु असांजो मक़सदु इहो आहे त जेके रोड़ी केनाल जा ठीका हुजनि, सिम नालनि जा जेके खाटियूं थींदियूं हुजनि, या जेके शाखूं पकियूं थींदियूं हुजनि, या वरी जेके LBOD डिवीज़न आहे उन में जेके पंपिंग स्टेशन लॻायूं वेंदियूं आहिनि सिम जो पाणी कढण जे लाइ, उहे केतिरे क़दुरु कमु कनि थियूं। हीअ जेको रोड़ी केनाल जी पुल आहे इन खां परी साइड ते 3 साल अॻु जेको आहे वाह कढियो, सिमनालो कढियो वियो हो ऐं उहो जेको आहे 10 करोड़ खां वधीक जी लागत सां ॿुधाए पियो वञे ज़रनि खां त उन ते ख़र्चु थियो वियो। ऐं हिन साॼे हथ ते जेका आहे पंपिंग स्टेशन ठाही वई आहे, जेका 16 करोड़ खां वधीक जी लागत जी आहे, उहा बि गैरफ़ाल आहे। इन सॼे जेके एॾा वॾा ठीका आहिनि जेके करोड़े रुपयनि जा आहिनि ऐं कंहिंखे ॾिना था वञनि, केरु थो खणे, कंहिंजो उन्हनि जे पोयां आशीर्वाद आहे, इन समूरे जेको आहे सिनरियो खे ॾिसंदासीं। इहे जेके ज़रियनि खां असांखे मालूम थियो आहे त नवाबशाह जो वाहिद नालो जेको आपाशी खाते में हुजे, LBOD में हुजे, ॿियनि में हुजे, उहो पप्पू चना आहे ऐं पप्पू चने जो असुलु नालो आहे उहो तारिक चना आहे। ऐं हीअ समूरा ठीका जेके आहिनि उन्हनि जे नालनि ते जारी कया था वञनि ऐं उन्हनि खे ई जेको आहे सॼो कयो थो वञे। ऐं हिन वक़्तु बि इहे जेके समूरा जेके पंपिंग स्टेशन आहे 16 करोड़ जी, उहा गुज़िरियल 2-3 सालनि खां बंदि पियल आहे। हीअ जेको सिमनालो ठाहियो वियो आहे 10 करोड़ खां वधीक जो लागत जो, इहो हिन वक़्तु ताईं मुकमल तौरु गैरफ़ाल आहे ऐं को बि फंक्शनल आहे। ऐं जॾहिं त उन सिमनाले जे अंदरि जेको आहे जेका शाखुनि जी खाटी थींदी आहे, सफ़ाई थींदी आहे सिमनालनि जी, उहा पिणु न कई वई आहे, जंहिंजे करे उहो मुकमल तौर ते बंदि आहे। हिते जेके माण्हू हिते रहनि था इलाइक़े वासी, उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था त इहे जेके सिमनाला आहिनि उहे कमु कनि था या न, या जेके ही पंपिंग स्टेशन आहिनि उहे कमु कनि थियूं या न, ऐं आख़िर हिन ठीके ॾियण जो वजह छा आहे ऐं हीअ करोड़े रुपया ठीका जेके इन्हनि माण्हुनि खे छो था ॾिना वञनि, ऐं पप्पू चने जी असुलु कहाणी मालूम कयूं था। कोई सिम नालो इन जे करे मंज़ूर कयो वियो त जेके ग़रीबनि जूं ज़मीनूं आबाद थियनि। पोइ मेहरली जमाली, शेर मोहम्मद बिरोई, कुंभ ऐं खॾर खां ही सिम नालो जेको सो मंज़ूर थियो। इन जेको प्रोजेक्ट हो 10 करोड़ जो, उन वक़्त जो जेको इंजीनियर हो अमजद मेमून हो। अमजद मेमून खां पोइ वरी जेको असां अमजद मेमून सां ॻाल्हि ॿोल कई त अमजद मेमून खे मूं चयो असांखे तव्हां PC1 ॾियो त तव्हांखे असांखे ख़बर पए थी जेको कमु केतिरे जो आहे। अमजद मेमून असांखे जेका असां PC कोड ॾिनी, उन खां पोइ वरी जॾहिं हुनखे AC बि करे मुक़ररु कयो, उन खां पोइ वरी हिननि इंजीनियर ज़हीर मेमून खे कयो वियो। ज़हीर मेमून वटि जेॾी महिल असां पहुतासीं त ज़हीर मेमून असांखे ॾिसी ऑफिस पंहिंजी बंदि करे वेही रहियो। अने असां जेॾी महिल हुन SDO सां मिलियासीं, SDO खे मूं चयो त तो मूंखे जेको ॿुधायो त हीअ प्रोजेक्ट घणे जो आहे। पोइ उते हिकु वेठल जेको मुलाज़िम हो, हुन चयो दादा हीउ जेको टेंडर आहे जेको सो 10 करोड़ जो आहे ऐं 10 करोड़ जो प्रोजेक्ट आहे, पर 10 करोड़ जी जॻह ते तव्हां ॾिसंदव त बिरोई स्टाफ खां वठी करे हींअर बूटी मोरी ताईं जेको सो सिम नालो ठहियो उहो तव्हां ॾिसंदव त किचिरे खां भरियो पियो आहे, न हिन में का सफ़ाई आहे न की छा। जॾहिं त 10 करोड़ जी जॻह ते 10 लख रुपए जो कमु बि कोन्हे। ऐं तारिक मसूद जो ठीकु हो, पर हीउ हिकिड़ो ठीकु हो तारिक मसूद खे कोन हो। वरी शहबाज़ माइनर शाख खां ॾिसंदव उते बि 4 करोड़ 39 लख जो प्रोजेक्ट हो। हितां वरी तव्हां सित्यारे में ॾिसंदव, सित्यारे खां वठी करे बूटी मोरी ताईं इहो बि 16 करोड़ जो प्रोजेक्ट हो। उन खां वरी जेकॾहिं तव्हां वेंदव दलेल देरे वटि, दलेल देरे खां वठी करे इहो रोड़ी किनाल ते उहो बि तक़रीबन 15 करोड़ जो। जेके बि करोड़नि में जेके ठीका हुआ हिन सिम नालनि जा, उहे सभु गैर मयारी करे हिननि अधु में कमु छॾे। पप्पू चने जी जेका असां नवाबशाह मां विसवा उन जी पप्पू चने जी जेका पोजीशन हुआ, छा के पप्पू चने हिकु ग़रीब मज़दूर हो, ठीका खणंदो हो इन जा जॻहियुनि जा, ऐं हिकु मज़दूर हो सिरुनि जो जॻहियूं ठाहींदो। उन खां पोइ मोटरसाइकिल ते ईंदो वेंदो, हिन वटि एॾी का प्रॉपर्टी कोन्हे। पर हींअर तारिक मसूद उर्फ पप्पू चनो हींअर अरब खरपती आहे। इहा जेका करप्शन थी आहे, असां वज़ीर आज़म इमरान ख़ान खे चवंदासीं कॾहिं नवाबशाह सुलेमान जे कॾहिं करप्शन जी जांच कंदे मुंहिंजे ख़्याल में पाकिस्तान जो कर्ज़ लही वेंदो। ठीको बि को भला कंहिंजो आहे हिते? पप्पू चने जो। असां वटि आई 2010 में बोर्ड, जंहिंजे पाणी 8 खां 10 महीना पाणी ते मौजूदु हो। त बिरोई हुन खां खॾर खां वठी पाणी यको इलाइक़ो पूरो बुॾल हो हुन मंझि।
पोइ उन सहूलियत लाइ करे असांखे माना पाणी कढण लाइ जहिड़ो बारिश वारे समय ज़मीन जे हिसाब सां असांखे त सम्झ में कोन थो अचे त को हिन मां असांखे ज़मीनी फ़ाइदो पियो आहे सही छो त ज़मीन में सेमू या कलर उहो आहे जेके असल जेके जड़ आहे हिन जी सिम नाले जी सही या सिम जी त उहा तव्हां ब्रांच जे कपर खां वठी कुंभनि ताईं हलिया वेंदव न सही त इन साइड तव्हांखे यको पाणी माना बीठी नज़र ईंदो ख़तमु थी आहे। माना जंहिंजो को निकाल अञा ताईं मौजूदु न आहे हीअ सिर्फ़ु हितां ॾिनो वियो आहे को बारिश जे हिसाब सां या कंहिं हिसाब सां ज़मीन जेको सेको कढे उहा सेके जे हिसाब सां न आहे मशीन हलंदी आहे जेसीं ताईं ट्रांसफार्म ओके आहे आहिनि पंहिंजे हिसाब सां को भरोई साहब आहे त उहे अचनि वञनि था पंहिंजी ड्यूटी जे हिसाब सां सर अंजाम ॾियनि था ट्रांसफार्म अगरि ख़राबु थिए थो त हू पंहिंजे ज़ाती गिंदीअ जे ख़र्च करे ट्रांसफार्म ठाहे वरी